हिते असां अहम ख़बर शेयर कर रहा आहियूं। इस्लाम कोट वेझो रेंजर्स की गाड़ी से हादसो पेश आयो आहे। 2 रेंजर्स जवान अजल जो शिकार थिया, 23 ज़ख़्मी थी पिया आहिनि। आडी जे तड़ वटि रेंजर्स की गाड़ी सां टायर टुटण सबबि हादसो पेश आयो आहे। हादसे में रेंजर्स जे जवाननि इब्राहिम ऐं शाहिद दम ॾिनो आहे। ज़ख़्मी थियल 23 ॼणनि खे इस्लाम कोट खां मिठी नियो वियो आहे। एक भेरो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। इस्लाम कोट वेझो रेंजर्स की गाड़ी से हादसो पेश आयो आहे। रेंजर्स जवान अजल जो शिकार थी विया, 23 ज़ख़्मी थी पिया आहिनि। आडी जे तड़ वटि रेंजर्स की गाड़ी से टायर टुटण सबबि हादसो पेश आयो आहे। हादसे में रेंजर्स जे जवाननि इब्राहिम ऐं शाहिद दम ॾेई छॾियो आहे। ज़ख़्मी थियल 23 ॼणनि खे इस्लाम कोट खां मिठी नियो वियो आहे। इस्लाम कोट वेझो रेंजर्स की गाड़ी से हादसो पेश आयो आहे। 2 रेंजर्स जवान अजल जो शिकार थी विया, 23 ज़ख़्मी थी पिया आहिनि। आडी जे तड़ वटि रेंजर्स की गाड़ी से टायर टुटण सबबि हादसो पेश आयो आहे। एक भेरो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। इस्लाम कोट वेझो रेंजर्स की गाड़ी से हादसो पेश आयो आहे। 2 रेंजर्स जवान शहीद थी विया आहिनि, जंहिंखां पोइ 23 ज़ख़्मियुनि खे मिठी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हादसे में रेंजर्स जे जवाननि इब्राहिम ऐं शाहिद दम ॾिनो आहे। ज़ख़्मी थियल 23 ॼणनि खे इस्लाम कोट खां मिठी नियो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर फ़कीर बशीर। जी फ़कीर बशीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, यो अफ़सोसनाक रोड हादसो पेश आयो आहे। इस्लाम कोट वेझो जिते रेंजर्स जी गाड़ी जेको आहे उनजी टायर राड टुटण सबबि 2 जेके रेंजर्स जा नौजवान आहिनि उहे फौत थी विया आहिनि। जेके 23 ॼणा ॿिया हुआ उहे शदीद जेके ज़ख़्मी आहिनि। हादसो जेको आहे इस्लाम कोट जे लॻ आॾे तड़ वटि पेश आयो आहे, जंहिंमें तव्हांखे ॿुधायां त इब्राहिम ऐं शाहिद नाले 2 शख़्स आहिनि जिन जो तालुक़ हिकिड़े जो छाछरे सां ॿुधायो पियो वञे फौती जो, जॾहिं त ॿिए जो उमरकोट सां। इहे 2 नौजवान जेके आहिनि उहे शहीद थिया आहिनि, जॾहिं त 23 जेके ज़ख़्मी थी विया आहिनि उन्हनि मां उन्हनि खे हिन वक़्तु इस्लाम कोट जी अस्पताल में उन्हनि जो इलाजु हलंदड़ आहे। जॾहिं त उन्हनि में 3 ॼणनि जी हालति शदीद हुजण जे करे उन्हनि खे मिठी जेको आहे उहो रेफर कयो आहे। जॾहिं त इस्लाम कोट ऐं मिठी जी अस्पतालनि में एमरजेंसी सूरत जेका आहे उहा नाफ़ज़ कई वई आहे। होॾां जेको आहे नौजवाननि वॾे रश जेको आहे उहा शहरनि पारां अस्पताल में रश थी वई आहे। त जेके शहीद थिया आहिनि उन्हनि जा मड़ उन्हनि जी जेको आहे उहा तस्दीक थी आहे मौत जी, ऐं उन्हनि खे कुझु देरि अबाणे जेको आहे पंहिंजो इलाइक़ा आहिनि उन्हनि ॾांहुं मुंतक़िल कयो वेंदो। जी ठीकु आहे फ़कीर बशीर, अव्हांजी महिरबानी अपडेट करण लाइ।